DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह ॿीहर बहाल थी वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह ॿीहर बहाल थी वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह ॿीहर बहाल थी वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह ॿीहर बहाल थी वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह ॿीहर बहाल थी वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त कराची में DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे ॿीहर बहाल कयो वियो आहे। मज़हर नवाज़ शेख खां इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध TV न्यूज़ जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, DIG ट्रैफ़िक खे बहाल कयो वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। बिल्कुलु सिंध हुकूमत गुज़िरियल कुझु ॾींहं अॻु जेको DIG ट्रैफ़िक पीर मोहम्मद शाह खे पंहिंजे उहिदे तां हटाए रिपोर्ट करण जी हिदायत जारी कई हुई। हिन हवाले सां अॼु शहर जेको सिंध हुकूमत जो नओं फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। पीर मोहम्मद शाह खे पंहिंजे उहिदे ते न सिर्फ़ु बहाल कयो वियो बल्कि संदसि जॻह जेका इज़ाफ़ी चार्ज मिलियल मज़हर नवाज़ शेख
उनखे वापसि जेको इज़ाफ़ी चार्ज करण जे हवाले सां हिदायतूं जारी कंदे सर्विसिस एंड कोऑर्डिनेशन खाते पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे ऐं पीर मोहम्मद शाह जेको जिन मथां वापारी जे अगवा वारे मामले जो जेको केस आहे मामले ते इल्ज़ाम साम्हूं आया हुया जारी कंदी DIG कोशिश कराची जो है बहाली जो बाज़ाब्ता जारी कयो वियो आहे। जी, ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।